अमरीकी डॉलर जो मुल्ह वधण जो सिलसिलो जारी आहे। इंटरबैंक में कारोबार की शुरुआत ते डॉलर 10 पैसा महांगो थी वियो आहे, जड॒हिं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी कारोबार की मस्बत शुरुआत थी। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे ही रिपोर्ट। अमरीकी डॉलर जो मुल्ह वधण जो सिलसिलो जारी आहे। इंटरबैंक में कारोबार की शुरुआत ते डॉलर 10 पैसा महांगो थी 287 रुपयनि जो थी वियो, जड॒हिं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी कारोबार की मस्बत शुरुआत थी। गुज़िरियल ॾींहुं कारोबार की पुॼाणी ते डॉलर 286 रुपया 60 पैसनि ते बंद थियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी कारोबार की हाकारी शुरुआत थी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में नओं रिकॉर्ड कायम थी वियो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो 100 इंडेक्स 65,000 की हद पार करे वई आहे। कारोबारी स्टॉक मार्केट में जबरदस्त तेजी ॾिसण में आई। कारोबार की शुरुआत ते 100 इंडेक्स में 1000 का वधीक पॉइंट्स जो इजाफो थियो। स्टॉक मार्केट में जबरदस्त इजाफे का पोइ 100 इंडेक्स 55,253 पॉइंट्स ते ट्रेड करे रही आहे। ख़मीस ॾींहुं कारोबार की पुॼाणी ते 100 इंडेक्स 54,261 पॉइंट्स ते बंद थी हुई। स्टॉक मार्केट में जारी रिकॉर्ड साज़ी ते सीड़पकारनि जो चवणो हो त हाकारी इक़्तिसादी ख़बरुनि खे नज़र में रखंदे एतमाद बहाल थी रहियो आहे। उमेद आहे त मुस्तक़बिल में तेज़ी जो उहो सिलसिलो जारी रहंदो।